वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला, उसी से है इस्लाम का बोलबाला। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सुल्तानपुर में ख़बर ॾींदा हलूं त सुल्तानपुर भरिसां जलाल ॻोठ मिर्ज़ा मलिक ऐं दरगाह हनीफ़ाबाद खां जश्न आमद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शानदार रैली नशीन पीर मियाँ मोहम्मद वसल सरवर्द हाजी अब्दुल वाहिद ऐं नात ख़ान मोहम्मद मोरियो मलूक जी अॻवानी में कढी वई, जंहिंमें वॾे अंग में आशिक़ाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन शिरकत कई है। दरगाह खां शुरू थियल रैली दरगाह पीर भगो शेर बादशाह मियाँ आबिद खां थींदी वापस सुल्तानपुर में इख्तिताम थी। सॼो ॾींहुं हलंदड़ रैली में मशहूर आलमदीन उलमा मियाँ अमानुल्लाह हाफ़िज़ नात ख़ाननि मेलाद शरीफ जे मौज़ूअनि ते तकरीरूं ऐं नातूं पढ़ी सॼो ॾींहुं हलंदड़ रैली में ज़िक्र दुरूद ऐं सलाम समेत मरहबा या मुस्तफ़ा जूं सदाऊं बुलंद कंदा रहिया। इन मौक़े ते आशिक़ाने रसूल चयो आहे त रैली जो मक़सद जश्न आमद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशियूं जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण आहे। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।